अस्सलामुअलैकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। सभ खां पहिरीं त तव्हां सभिनी दोस्तनि खे ईद मुबारक। उमेद थी कजे तव्हां सभिनी जी तमामु सुठी गुज़री हूंदी। अच्छा, ऐं त जीअं पंहिंजो टॉपिक आहे रॉक। हाँ, रॉक जो जेको आहे सो आम सिंधी में जेकी मीनिंग आहे, पथर खे बि चई सघो था, चट्टान बि चई सघो था, ठीकु आहे। इनखे पाण रॉक चवंदा आहियूं, ठीकु आहे। या जेकी शइ मिनरल जी ठहियलु हुजे या जेको को सॉलिड मटीरियल हुजे या नेचुरली कुदरती तौर ते बि जेको सो जेकी जंहिंजी अकरिंग थिए, जंहिंजो वजूद थिए, उनखे पाण रॉक चऊं था, जेकी सॉलिड शिकल में हुजे। हाँ, रॉक जेको आहे सो जेकॾहिं जी पाण डेफिनेशन ॾिसूं त एनी कोहेरेंट नेचुरली अकरिंग सॉलिड मटीरियल, साॻी ॻाल्हि आहे, कंसिस्टिंग ऑफ वन आर मोर मटीरियल, हिकु या हिक खां वधीक मिनरल्स ते जेको आहे सो मुश्तमिल हूंदो, उनखे पाण रॉक चवंदा आहियूं, ठीकु आहे। सॉलिड हुजे बिल्कुलु, तव्हां सभिनी खे ख़बर, तव्हां ॾिठो हूंदो सॉरी, पंहिंजी आम ज़िंदगी में तव्हांखे रॉक जी ख़बर पइजी, रॉक छा आहे, पथर या चट्टान, ठीकु आहे। हाणे इन रॉक जा जेको आहे सो बेसिकली जेके आहिनि टे मेन क़िस्म आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि? इग्नियस रॉक आहे, सेडिमेंट्री रॉक आहे एंड मेटामॉर्फिक रॉक आहे, सही आहे। इहे टे मेन क़िस्म आहिनि जेके MCQ जे हवाले सां उहो पुछंदो बि आहे त जेको आहे सो कहिड़ा मेन टे टाइप्स आहिनि, उहे तव्हांखे यादि हुजनि। इग्नियस रॉक, सेडिमेंट्री रॉक एंड मेटामॉर्फिक रॉक। हाणे इग्नियस रॉक छा आहे? इन में एतिरो को आहे न, जेकॾहिं तव्हां हिनखे वन पेपर हिसाब सां ॾिसो त हिन में हिकु ॿ शयूं हूंदियूं, उहे पाण साइड बाय साइड लिखंदा वेंदासीं, इन करे हिनखे सिर्फ़ु सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे ॾिसो, इग्नियस रॉक उहो आहे जॾहिं बि जेको मैग्मा आहे या लावा आहे, जेको पाण अॻे पढ़ी आया आहियूं, उनजी जॾहिं बि कूलिंग थींदी आहे या उहे जॾहिं बि हार्ड थींदा आहिनि, थधा थींदा आहिनि या हार्ड थींदा आहिनि बिल्कुलु, त उनजी शक्ल मां या उनजे वजूद मां जेको अचे थो, उनखे पाण इग्नियस रॉक चऊं था। हाणे फॉर एग्ज़ाम्पल, जॾहिं जेकी मैग्मा आहे, ठीकु आहे, उहा जॾहिं इनसाइड अर्थ हूंदी आहे, अर्थ जे अंदरि हूंदी आहे, त उहा हिकु मोल्टन रॉक हूंदी आहे, ठीकु आहे। पर जेको लावा आहे उहो साॻियो ई मोल्टिंग रॉक आहे जेको फ्लो करे थो आउटसाइड ऑफ दी अर्थ सरफेस, ठीकु आहे। उन ई अर्थ सरफेस मां आउटसाइड थिए थो, उहो साॻियो आहिनि, उहे ॿई इग्नियस रॉक जूं। पर जॾहिं उहो मैग्मा जेको आहे सो ज़मीन जे अंदरि आहे, त उहो रॉक जी शक्ल में मोल्टन रॉक जी आहे। जॾहिं उहो वापसि ई ॿाहिरि निकिरे थो मोल्टन रॉक, त उहो लावा जी शक्ल इख्तियार करे थो, ठीकु आहे। इग्नियस रॉक जेको आहे सो उनखे पाण जेकॾहिं क्लासीफाइड कयूं त उहा ॿिनि शयुनि में थींदी। हिकु त थींदी एक्सट्रूसिव, ॿी थींदी इंट्रूसिव, ठीकु आहे। हे बाद में लिखूं था, सम्झी वञो पहिरियां, एक्सट्रूसिव एंड इंट्रूसिव। हाणे इंट्रूसिव छा आहे? इनखे पाण प्लूटोनिक रॉक बि चऊं था। हाणे इहे उहे क़िस्म हूंदा आहिनि इग्नियस रॉक जा, ऐं मैग्मा जेको आहे सो उहा सॉलिडिफाई हूंदी आहे बिलो अर्थ क्रस्ट। जॾहिं उहो अर्थ जे अंदरि जेको आहे सो मैग्मा सॉलिडिफाइज़ हूंदी आहे, सॉलिड शिकल में हूंदी आहे, त उनखे पाण छा था चऊं? इंट्रूसिव। इंट्रूसिव इन जी तव्हां ईअं बि यादि रखी सघो था, इन मतिलबु धरती जे अंदरि में, ठीकु आहे। इतां बि तव्हां हिन शइ खे यादि करे सघो था। इंट्रूसिव इहो हमेशा पुछियो वेंदो आहे, इंट्रूसिव रॉक्स जेको आहे सो कहिड़ा हूंदा आहिनि, जेके क्रस्ट जे अंदरि हुजनि, अर्थ क्रस्ट जे अंदरि हूंदा आहिनि, ठीकु आहे। उनखे पाण इंट्रूसिव चवंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां अलावा जेके एक्सट्रूसिव हूंदा आहिनि या जंहिंखे पाण वोल्केनिक रॉक चवंदा आहिनि। वोल्केनिक रॉक तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं बि मैग्मा लावा जी शक्ल में ॿाहिरि निकिरंदो आहे, त उहो वोल्केनिक जी शक्ल में निकिरंदो आहे, त उहो वोल्केनिक रॉक पाण चवंदा ई उनखे जेको ॿाहिरि अची वञे, अर्थ क्रस्ट मां ॿाहिरि अची वञे, ठीकु आहे। एक्सट्रूसिव, एक्सट्रूसिव लफ़्ज़ मां ई जेको आहे सो हुनजी मीनिंग निकिरे थी। एक्सट्रूसिव मतिलबु ॿाहिरि अचण वारो, ठीकु आहे। हिनखे पाण वोल्केनिक रॉक बि चऊं था, ठीकु आहे। हो जेको आहे सो इंट्रूसिव जो ॿियो नालो छा? प्लूटोनिक रॉक, सही आहे। एक्सट्रूसिव या वोल्केनिक रॉक उहे हूंदा आहिनि जॾहिं मैग्मा उहा वापसि ॿाहिरि ईंदी आहे सरफेस ऑन दी अर्थ, ठीकु आहे। उन लावा मां ऐं जॾहिं उहा थधी थींदी आहे, कूल डाउन थींदी आहे, त उन मां जेको रॉक जी शक्ल वठंदी आहे, उनखे पाण छा था चऊं? इग्नियस रॉक, ठीकु आहे। उहो कहिड़ो इग्नियस रॉक आहे? एक्सट्रूसिव। इंट्रूसिव जो कहिड़ो आहे? जेको ज़मीन जे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो सेडिमेंट्री रॉक। हाणे सेडिमेंट्री रॉक छा आहिनि? हाणे ॾिसो, जॾहिं बि इग्नियस रॉक ठही वियो, ठीकु आहे, त पोइ छा थींदो आहे? बारिश थींदी आहे, तूफ़ान ईंदा आहिनि, मिटी जा तूफ़ान ईंदा आहिनि, बाढ़ ईंदी आहे, लैंडस्लाइडिंग थींदी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अमल थींदा आहिनि। पोइ जेकी आहे वेदरिंग थिए थी, ठीकु आहे, जेको इहो वेदरिंग प्रोसेस आहे, पोइ छा थो करे? इहो रॉकी मटीरियल खे जेको आहे सो जेको पथर जो हूंदो आहे उनखे ब्रेक डाउन करे थो। जॾहिं बारिश थींदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पथर टुटंदा आहिनि, उनजे अंदरि जेको आहे सो उनजो ब्रेक डाउन थींदो आहे। पोइ उनजी जेकी फिज़िकल या केमिकल उनजी जेकी कंपोज़िशन आहे या जेकी उनजी बायोलॉजिकल रीज़न आहे, उनखे जेको आहे सो उहो डिस्टर्ब करे थो, ठीकु आहे, उनखे ब्रेक डाउन करे थो। हाणे उन ब्रेक डाउन करण जे नतीजे में छा थो थिए? त उहे जेके ब्रोकन पीसिस हूंदा आहिनि रॉक जा, ठीकु आहे, उनखे पाण सेडिमेंट्स चवंदा आहियूं, बिल्कुलु ज़रा जेको हूंदा आहिनि, उहे सेडिमेंट्स छा था कनि? उहे फॉर्म थियनि था, उहे पाण में जॾहिं मिलनि था, ठीकु आहे, मिली करे उहे जेको आहे हिकु पाण में मिली करे हिकु सिंगल रॉक लेयर ठाहिनि था, ठीकु आहे। ऐं उहा जेकी सिंगल लेयर आहे उनखे बेसिकली पाण छा था चऊं?
सेडिमेंट्री रॉक्स। हाणे इहे सेडिमेंट्री रॉक्स जेके आहिनि इहे बेसिकली 3 मेन फॉर्म्स में क्लासीफाइड आहिनि, ठीकु आहे। इन में हूंदा आहिनि ऑर्गेनिक, ठीकु आहे, बायोलॉजिकल सेडिमेंट्री रॉक, क्लैस्टिक सेडिमेंट्री रॉक्स एंड केमिकल सेडिमेंट्री रॉक्स, ठीकु आहे। हाणे ऑर्गेनिक या जेको आहे सो बायोलॉजिकल सेडिमेंट्री रॉक्स कहिड़ा हूंदा आहिनि? हाणे इहे मेनली जेको आहे सो इन जी मुश्तमिल हूंदा आहिनि कोल ते, ठीकु आहे, या लाइम स्टोन आहे, या इन जी जेको आहे सो अक्यूमुलेशन जेको आहे सो डेड प्लांट्स जेके हूंदा आहिनि या जेके एनिमल्स हूंदा आहिनि, जेके मॉल एनिमल, उन में ठहंदा, उन में जेकी रॉक लेयर ठहंदी आहे उनखे पाण छा चयूं, ऑर्गेनिक या बायोलॉजिकल नाले मां ई ख़बर थी पइजी वञे, ठीकु आहे। उन खां पोइ अचंदा केमिकल सेडिमेंट्री लेयर्स। हाणे उहे आहिनि जॾहिं केमिकल रिएक्शन थींदो आहे, जॾहिं बि मिनरल जे विच में जेके रॉक्स जे ठहियलु हूंदा आहिनि उन जे विच में जॾहिं बि केमिकल रिएक्शन थिए थो, ठीकु आहे न, ऐं उहो फॉर्म्स जेको आहे सो ॿी नई शिकल वठी करे सेटल डाउन थियनि था, या जेको आहे सो जॾहिं पर्सिपेशन जो अमल थिए थो, ठीकु आहे, त उहो रॉक जेको आहे सो उहो ओवर द पीरियड ऑफ टाइम जेको आहे सो कन्वर्ट थिए थो, ठीकु आहे। त अहिड़ी चेंज खे या अहिड़ी सेडिमेंट्स खे पाण छा था चऊं, केमिकल सेडिमेंट्स। उन खां पोइ आहे क्लैस्टिक सेडिमेंट। हाणे क्लैस्टिक सेडिमेंट उहे हूंदो आहिनि जॾहिं रॉक जी जेकी लेयर्स हूंदियूं आहिनि, पथर जेके लेयर्स हूंदियूं आहिनि, चट्टान जेके लेयर्स हूंदियूं आहिनि, उहे मैकेनिकल वेदरिंग ऑफ रॉक जेको आहे सो फॉर्म में अचनि, हथरादू जेको आहे सो वेदरिंग कई वञे उन जे मथां, ठीकु आहे। हिकु त कुदरती आहे न वेदरिंग जो, ॿियो हथरादू मैकेनिकल, ठीकु आहे। उनखे बार बार पाणी हणी करे उनखे टोड़ियो वञे या उनजे अंदरि जेको आहे सो उन में का बि चेंज कई वञे, मैकेनिकल हथरादू, त उन मां जेको ठहंदो उनखे पाण छा था चऊं, क्लैस्टिक सेडिमेंट, सही आहे। उन खां पोइ जेको आहे सो टियों जेको मेन जेको आहे सो अचे थो टाइप, उहो अचे थो मेटामॉर्फिक रॉक जो। हाणे मेटामॉर्फिक रॉक छा आहे? हाणे मेटामॉर्फिक नाले मां ई ज़ाहिर थिए थो। हाणे बेसिकली जेको मेटा आहे इहो हिकु ग्रीक वर्ड आहे, ठीकु आहे, जंहिंजो मतिलबु हूंदो आहे चेंज, ठीकु आहे, या मॉर्फ, MORPH, मॉर्फ मतिलबु छा हूंदो आहे, चेंज, ठीकु आहे, हिकु ग्रीक वर्ड मां वरितलु आहे, हितां यादि रखिजो। हाणे छा थो थिए त का बि जॾहिं चेंज अचे थी, ठीकु आहे न, उन रॉक्स जे अंदरि जेको ऑलरेडी हिकु रॉक्स आहे, ठीकु आहे, उहो कॾहिं इंटेंस जेको आहे सो हीट या प्रेशर जे अॻियां अचे थो, या उनजे मथां अहिड़ी का रोशनी पए थी, या उहो अहिड़े एरिया में जिते हीट वधीक पए थी, ठीकु आहे, या प्रेशर उनजे मथां वधीक आहे, मथां को कमु थिए थो, हेठां जेको आहे सो उन मथां प्रेशर अचे थो, त पोइ छा थो थिए, उन हीट या प्रेशर जे करे उहो जेको रॉक आहे उहो चेंज करे थो हिकु नई शिकल में, उन मां हिकिड़ो नओं रॉक वजूद में अचे थो, जंहिंखे पाण मेटामॉर्फिक रॉक चऊं था, ठीकु आहे। हाणे इहे मेटामॉर्फिक जेके रॉक्स हूंदा आहिनि इहे ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे फोलिएटेड, ठीकु आहे, ॿियो हूंदो आहे नॉन फोलिएटेड। फोलिएटेड ऐं नॉन फोलिएटेड जेके 2 क़िस्म आहिनि मेटामॉर्फिक रॉक जा, यादि रखी छॾियो। हिन खे वापसि जी करे मां लिखी बि तव्हांखे ॾेखारियां थो, सिर्फ़ु हिन खे तव्हां सम्झी वञो। हाणे फोलिएटेड जेके मेटामॉर्फिक रॉक्स हूंदा आहिनि उन में कहिड़ा कहिड़ा अचंदा, गेनिसिस आहे, चिस्ट आहे, स्लेट आहे, इहे जेको आहे सो लेयर जेके हूंदा आहिनि उहे फोलिएटेड रॉक्स जी हूंदा आहिनि। नॉन फोलिएटेड रॉक्स में कहिड़ा अचंदा, मार्बल आहे जीअं, ठीकु आहे, इहे जेको आहे सो नॉन फोलिएटेड रॉक्स में अचनि था, ठीकु आहे। त हिननि में तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो त इग्नियस रॉक छा थींदा आहिनि, सेडिमेंट्री रॉक्स छा थींदा आहिनि, एंड मेटामॉर्फिक रॉक छा थींदा आहिनि। हाणे हिकिड़ी ही शइ सिर्फ़ु तव्हां क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स यादि करे छॾियो या लिखी छॾियो त तव्हांखे आसानी थी वेंदी। हाणे क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स में तव्हां सभ खां पहिरियां छा वठंदव, पाण पढ़ी आयासीं इग्नियस, इग्नियस OUS आई थिंक, ठीकु आहे। इग्नियस खां पोइ जेको आहे सो कहिड़ो अचे थो, सेडिमेंट्री, आख़िर में जेको आहे सो पाण ॾिसंदासीं मेटामॉर्फिक। हाणे इग्नियस रॉक में पाण 2 शयूं पढ़ियूंसीं, ठीकु आहे, कहिड़ा कहिड़ा, इंट्रूसिव, ठीकु आहे, ॿी कहिड़ी आहे, एक्सट्रूसिव, ठीकु आहे। हाणे इंट्रूसिव ऐं एक्सट्रूसिव में पाण छा पढ़ी आयासीं, या हिन में जेकॾहिं त पाण वधीक पढ़ूं त कहिड़ा क़िस्म हूंदा आहिनि जेके पाण आम ज़िंदगी में ॾिसंदा आहियूं, उहे इंट्रूसिव जा हूंदा आहिनि, पथर हूंदा आहिनि, जेके ॿिया जेके एक्सट्रूसिव हूंदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि। हाणे एक्सट्रूसिव में जेकी नंबर 1 ते अचे थो, या जेकी मेन अचे थो, उहो बसाल्ट आहे, बसाल्ट जेको रॉक थींदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो एंडीसाइट आहे, हिकु क़िस्म यादि रखी छॾियो, हे पेपर में पुछिया वेंदा अथव, एंडीसाइट, ठीकु आहे। उन खां अलावा डासाइट आहे, या डेसाइट बि तव्हां हिनखे चई सघो था,
डसाइट ऐं डेसाइट जो प्रोनाउंसिएशन तव्हां पाण करे सघो था। उन खां अलावा जेको हिन जो रायोलाइट बि ईंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ इंट्रूसिव आहे। हाणे इंट्रूसिव में कहिड़ो अचे थो, गैब्रो अचे थो। ही रॉक जो क़िस्म आहे गैब्रो, ठीकु आहे। उन खां पोइ एंडीसाइट अचे थो, न एंडीसाइट हिन में आहे, एंडीसाइट न, हिन जो ॿियो ईंदो आहे डायोराइट अचे थो, ठीकु आहे। ग्रेनाइट अचे थो। इहा जेको आहे सो इंट्रूसिव आहिनि, या बट ॿिया बि आहिनि पर मेन जेको आहे सो हे, ठीकु आहे। ग्रेनाइट बि ईंदो आहे, ग्रेनाइट बि ईंदो आहे जेको आहे सो पाण जेको डिस्कस करे आऊं। उन खां पोइ अचे थो सेडिमेंट्री। हाणे सेडिमेंट्री में पाण टे शयूं पढ़ीसीं, ठीकु आहे। नंबर 1 ते पाण पढ़ियोसीं त बाबा कहिड़ी कहिड़ी में चेंजियूं, क्लास्टिक आहे, ठीकु आहे। उन खां पोइ केमिकल, केमिकल खां पोइ कहिड़ो आहे बायोलॉजिकल, ठीकु आहे। हाणे जेकर हिन जी पाण क्लास्टिक में ॾिसूं त कहिड़ा कहिड़ा रॉक्स जेके पाण खे ख़बर पई जेको पेपर जे हिसाब सां ॾींदो आहे त कहिड़ा कहिड़ा रॉक्स आहिनि जेके क्लास्टिक इन सेडिमेंट्री में। उन में बेरिसी आहे नंबर 1 ते, नंबर 1 ते त न आहे पर जीअं यादि थियल आहे मूंखे, बेरिसी आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ सिल्ट स्टोन आहे, ठीकु आहे। उन खां पोइ मड स्टोन आहे जेको मिटी जो हूंदो आहे, ठीकु आहे। जॾहिं तव्हां इंडस हाईवे ते सफ़र कंदव त पोइ तव्हांखे घणा मड स्टोन नज़र ईंदा आहिनि उन साइड आहे। उन खां अलावा शेल आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सैंड स्टोन, तो पुछंदो आहे सैंड स्टोन छा आहे, त उहो क्लास्टिक आहे, छा में सेडिमेंट रॉड में, ठीकु आहे। केमिकल में जेको आहे सो तव्हां खां जेकॾहिं पुछे त केमिकल में कहिड़ा कहिड़ा अचनि था, केमिकल में लाइम स्टोन आहे त हुनजी केमिकल कंपोज़िशन चेंज थी वेंदी आहे, ठीकु आहे। लाइम स्टोन खां पोइ जेको आहे सो हुन में अचे थो डोलो स्टोन आहे, यादि करणा था सभई, ठीकु आहे। या एवापोरेट्स आहे, एवापोरेशन बि जेको आहे सो केमिकल हिकिड़ो अमल आहे न, ठीकु आहे। उन खां पोइ बायोलॉजिकल आहिनि। हाणे बायोलॉजिकल में जेको आहे सो कहिड़ा कहिड़ा अचनि था, कोल आहे, ठीकु आहे। कोल खां पोइ कैरेट आहे, हीअ जेको आहे सो बायोलॉजिकल में अचनि था, सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं मेटामॉर्फिक में, हाणे मेटामॉर्फिक में जेकॾहिं ॾिसूं त ॿ जेको आहे सो मेन पाण पढ़ी आयासीं, ठीकु आहे। हिकु जेको आहे सो फॉलिएटेड आहे, ठीकु आहे। ॿियो जेको आहे सो नॉन फॉलिएटेड आहे। हाणे फॉलिएटेड पाण पढ़ी आयासीं छा थींदो आहे, नॉन फॉलिएटेड पाण पढ़ी आयासीं, पर हिते पाण जेको आहे वन पेपर हिसाब सां पढ़ंदासीं। जेके MCQ जेको इन जा क़िस्म आहिनि जेके पाण ॾिसंदा आहियूं या जेके पुछिया वेंदा आहिनि त बाबा जीअं सिलेट पुछी सघे थो त उहो कहिड़ो आहे, ठीकु आहे। या जीअं पाण पढ़ी आयासीं लाइम स्टोन पुछी सघे थो त कहिड़ो आहे, सेडिमेंट्री रॉक्स में ईंदो आहे, ठीकु आहे। ईअं तव्हांखे यादि रखणा आहिनि वन पेपर जे हिसाब सां। हाणे फॉलिएटेड में कहिड़ा कहिड़ा अचनि था, स्लेट आहे, ठीकु आहे। उन खां अलावा चिस्ट आहे, इहे पाण हाणे पढ़ियासीं बि सही। उन खां अलावा गैनिसिस आहे, ठीकु आहे। इहे जेके आहिनि छा में अचनि था, फॉलिएटेड रॉक्स में अचनि था। नॉन फॉलिएटेड में कहिड़ा कहिड़ा अचनि था, क्वार्टज़ाइट आहे, क्वार्टज़ाइट। उन खां अलावा मार्बल आहे, ठीकु आहे। मार्बल आहे, हमेशह पुछियो वेंदो आहे कहिड़े में अचे थो, नॉन फॉलिएटेड में कहिड़ो क़िस्म आहे रॉक जो, इहे मेटामॉर्फिक रॉक आहे, ठीकु आहे। त हीअ जेके आहिनि सो वन पेपर जे हिसाब सां तव्हांखे हीअ शयूं यादि रखी ॾियणियूं आहिनि। बॉक्स में क्लासिफिकेशन जेकी आहे लिखाई आहे, हिन में हिन जा क़िस्म बि ॾिनल आहिनि, कहिड़ा कहिड़ा किथे कहिड़ा क़िस्म आहिनि उहे बि तव्हांखे ख़बर पइजी वञे, टाइप्स जी ख़बर पइजी थी वञे। ऐं इग्नियस में, सेडिमेंट्री में, मेटामॉर्फिक में कहिड़ा कहिड़ा अचनि था, उहो बि तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थो थी वञे। त इहो जेको आहे सो मेन शइ आहे। हाणे ॿियो जेको आहे सो रॉक जी साइकिल पुछंदा आहिनि। हाणे रॉक जी साइकिल छा आहे, त उहा चोक ॾींहुं घुमे थी। हाणे कीअं थी घुमे, लेट सपोज़ हाणे मैग्मा आहे, ठीकु आहे। हाणे मैग्मा जी शिकिल में कहिड़ो अचे थो, इग्नियस रॉक अचे थो, पाण पढ़ी आयासीं। हे सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ आहे, ठीकु आहे। इग्नियस, हाणे इग्नियस रॉक में जेको आहे सो जॾहिं उहो ठहे थो त उन में छा थिए, उन जे मथां वेदरिंग जो हिकिड़ो अमल थिए थो, ठीकु आहे।
ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं लावा ॿाहिरि ईंदो इग्नियस रॉक ठहंदो उन मथां वेदरिंग जॾहिं रेन वग़ैरह थींदी या तूफ़ान ईंदो या ॿी का शइ थींदी वेदरिंग जो जेको आहे उन मथां अमल थींदो त पोइ छा थींदो सेडिमेंट्री रॉक्स ठही वेंदा। इन सेडिमेंट्री रॉक्स में जेको आहे सो जॾहिं इन जे अंदरि जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी चेंज ईंदी, ठीकु आहे न, हीट जे करे या प्रेशर जे करे जॾहिं इन अंदरि मेटामॉर्फिज़म जो प्रेशर इहो प्रोसेस थींदो त इहे ई सेडिमेंट्री रॉक्स जेको आहे छा में कन्वर्ट थींदा मेटामॉर्फिक रॉक में। ठीकु आहे, मेटामॉर्फिक रॉक में वरी इन जी मेल्टिंग थींदी, जॾहिं मेल्टिंग थींदी इहे ज़मीन जे अंदरि वेंदा हलिया, ठीकु आहे, वरी मैग्मा जी शिकल में अची वेंदा। हिन सॼे अमल खे छा थो चइजे, रॉक साइकिल। ठीकु आहे, हे हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। ये इंसानु आहे न या जानदार आहे जेको आहे सो उहो मरे थो, ठीकु आहे, ऐं जॾहिं ज़िंदा थिए थो त उहो सॼी हुन जी डीकम्पोज़िशन थिए थी। डीकम्पोज़र जेके आहिनि हुन जी डीकम्पोज़िशन कंदा, उहो वरी एटमॉस्फेयर में वञनि था, वरी वापसि अचनि था। ठीकु आहे, ईअं ई रॉक्स जी शिकल हूंदी आहे। आई होप त हीअ तव्हांखे रॉक वारो क्लियर थी हूंदो। इंशाल्लाह सुभाणे पाण हिकु नए टॉपिक सां मिलंदा। अल्लाह हाफ़िज़।